हेर इन पूरण में हर एक जा टे एक जेतरा अण पूरो वंड रस्ते लो हाँ ये तो वंड रस्ते लो कड़ो घोड़ो हो जो इनके भी लगे 27 वांगे 81 के भी लगे एड़ा वंड रस्ते करे अस हलांदासीं पे ज़रब रस्ते अस मथे लियासीं हाँ वंड रस्ते हलांदासीं सही है। पहिरियों असां वटि सवाल है पहिरियों है 27 भांगे 81 सही है। तो असां ॾिसंदासीं अहिड़ो खोड़ो हुजे इनके भी लगे इनके भी लगे पहिरियों असां ॾिसंदासीं इन के 9 जो खोड़ो इनके लगे तो सही है। एक नाना बिना 8 ना 27 नाना 81 सही है। कड़ो खोड़ो जो पहिरें असां इन त्रिको खोड़ो भी लगे तो सही है। त्रिको खोड़ो भी असां हणी सघूं था या पर असां 9 जो खोड़ो हुयोसीं हाँ इनके असां त्रिको खोड़ो हणंदासीं सही है। टे के घणा दफ़ा लगे तो त्रिको खोड़ो एक दफ़ा 9 के त्रिको जो खोड़ो 3 दफ़ा पहिरियों सवाल असांजो हल थी वियो। ॿियों असां वटि आहे सवाल 64 भांगे 188 64 भांगे 128 हाँ इन 8 जो खोड़ो हणंदासीं असां पहिरें सही है। 8 8 64 8 12 के घट में घट घणा दफ़ा लगे तो 1 8 8 8 16 हिकिड़ो दफ़ो लॻो बचा घणा 4 बचा 48 48 16 हाँ वरी 8 जो खोड़ो हणंदासीं इनके 8 जो खोड़ो 8 के एक दफ़ा 16 के 2 दफ़ा 1 भांगे 2 वरी टियों असां वटि आहे 125 ऐं 625 125 भांगे 625 सही है। 125 भांगे 625 125 भांगे 625 के असां इन के कड़ो खोड़ो हणूं 15 4 15 7 15 15 6 15 90 7 15 105 8 15 120 15 खोड़ो इनके कौन सा लगे इन 5 जो खोड़ो लगंदसि सही है। 25 जो खोड़ो लगंदसि 25 जो खोड़ो सही है। 25 जो खोड़ो इन घणा दफ़ा लगे तो 4 5 100 5 5 125 25 जो खोड़ो 60 के घणा दफ़ा लगंदो घट में घट 25 25 50 50 में बचा घणा 12 बचा वरी थियो 125 जो 25 के 5 जो खोड़ो घणा दफ़ा लॻो मथे इन लाइ 5 दफ़ा लॻसि हिते बि असां 5 दफ़ा हणंदासीं वरी 5 जो खोड़ो 5 के 1 दफ़ा ऐं 25 के 5 दफ़ा ये असांजो सवाल हल थियो। चौथो इहो वंड रस्ते असां लहूं था सही पहिरें असां ज़रब रस्ते लथोसीं हाणे असांजो चौथों सवाल आहे 243 भांगे 81 243 भांगे 81 असां ॾिसंदासीं हिनखे कहिड़ो खोड़ो लॻंदो खटाइण इनके त्रिको खोड़ो लगंदुसि त्रिको लगंदो इनके 9 भी लगंदुसि 9 जो खोड़ो इनके लगे तो 1 नाना बिना 18 ना 27 बिना 18 24 में 18 कट कंदासीं घणा बचा 24 में 18 कटंदासीं 6 63 हाँ 9 जो खोड़ो इनके लगे तो कड़ा 1 नाना बिना 18 हाँ 6 बचा 63
नाना बिना रचना सतावी 4 ना 6 5 ना 5 6 ना 54 7 ना 63 7 नाना 81 ये असांजो 62 है ॿियों टियों असांजो वरी टियों आहे वरी नाम जो खोड़ हणंदासीं सही आहे असां वटि ईंदो ट्रिको जो खोड़ो वरी हणंदासीं सही आहे ट्रिको जो खोड़ो 27 खे 9 दफ़ा ना ट्रिक 27 ट्रिको खोड़ो 9 खे 3 दफ़ा 8 ट्रिक 9 जो खोड़ो बि लॻेसि पियो पर असांजो छेद वरी ख़तमु थी वेंदो आहे असांजो अणपुर हिकु ईंदो इन जे करे असांजो हिकु कॾहिं असां लिखंदा आहियूं पर न लिखंदा आहियूं मतिलबु अणपुर ख़तमु आहे सॼो अदद आहे इन जे करे मां ट्रिको नाव जो खोड़ो कोन आयुमि ऐं ट्रिको जो खोड़ो आयो सही आहे अहिड़ो सिचुएशन अचे त असां लिखी सघूं था 3/1 पर इहो वैलिड न आहे वैलिड असां वटि ई सही आहे कोई एतिराज़ बि कोन अथसि सही आहे असां वटि आहे 128 पंजो आहे 128 भाङे 512 सही आहे त हिनखे ॾिसंदा कहिड़ो खोड़ो लॻंदो 8 जो खोड़ो लॻंदो 1 8 8 16 1 8 4 बजो 48 खे लॻो हिनखे लॻे थो हिनखे ॾिसूं था 1 8 2 16 3 जो 4 2 5 40 6 8 48 3 बजो 32 लॻंदो 8 जो खोड़ो लॻंदुसि सही आहे त असां 12 खे 8 जो खोड़ो हिकु दफ़ा घणा बचिया 12 मां 8 विया 4 बजे 48 6 8 48 16 ऐं 5 खे कोन थो लॻे 51 खे घटि में घटि घणा दफ़ा लॻे थो 8 जो खोड़ो 1 8 2 16 3 24 4 2 5 40 6 8 48 7 8 56 6 8 48 बचिया घणा 51 में 3 बचिया 32 1 8 2 16 3 4 32 वरी 16 जो खोड़ो हणंदासीं 16 खे हिकु दफ़ा ऐं 64 खे घणा दफ़ा 1 16 2 16 32 48 464 हीअ असांजो 6 हिसो पूरो थियो 7 हिसो पहिरें मश्क़